कंदो साईं जन अब्दुल कुदूस जाबिन के अर्ज आहे त अची करे पंहिंजे वाइद असां माण्हू खे मुतफीज़ फरमाए माशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल वस्सलातु वस्सलामु अला अकमलिर रसूल व खातमिल अंबिया। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह वयग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वमन यब्तग़ि ग़ैरल इस्लामि दीनन फ़लन युक़बल मिन्हु वहुव फ़िल आख़िरति मिनल ख़ासिरीन। कैफ़ यहदिल्लाहु क़ौमन कफ़रू बअद ईमानिहिम वशहिदू अन्नर रसूल हक़्क़ुन वजाअहुमुल बय्यिनात वल्लाहु ला यहदिल क़ौमज़ ज़ालिमीन। उलाइक जज़ाओहुम अन्ना अलैहिम लानतुल्लाहि वल मलाइकति वन्नासि अजमईन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके दोस्त पखड़िया वेठा आहियो उनखे गुज़ारिश आहे थोरो अॻिते अचो, अॻिते अचो बाबा, अॻिते अचो। अॼु असांजे माशरे मां अदब मोकिलाए छा कयूं? वो जहिड़ा असां जमायती ओड़ा मौलवी दुरूद शरीफ दुरूद अचे थो कि न कोन? न तो पोइ तबलीग जमायत में वञूं कुझु सखी था अचो। अजायो वक़्तु पंहिंजो जुदा था आहियो, ॾाढे बुलंद असां पढ़ो दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बाता को पुछा तो कयो असां मौलवी पंहिंजो कीमती टाइम कढी आया आहियूं बाबा। फजर नमाज़ पढ़ी मां दर्स बि न ॾिनो आहे, ईअं निकिरी आहियां। वरी शाम जो टंडो आदम, सुभाणे वरी जुमो हाल आहे। बदकिस्मती आहे असां। तव्हां मुंहिंजे लाइ आया हो या मौलाना हबीबुल्लाह जे लाइ आया हो? तव्हां कंहिंजे लाइ आया कि न हिन क़ुरान जे लाइ आया? नथा ॻाल्हायो, कंहिंजे लाइ आया हो? क़ुरान जे लाइ न। पोइ फरमायो उन्ज़ुर इला मा क़ाल, क़ुरान कहिड़ो बि पढ़े इहो न ॾिसो हे सैयदा आहे, कुरैशी आहे, हबशी आहे, हे जमालिया या हे को ॿी कंहिं क़ौम सां तल्लुक़ थो रखे, शीदी आहे। मुंहिंजा अज़ीज़ उन्ज़ुर इला मा क़ाल, जेकर अल्लाह ई अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि थो करे, मोहम्मद नबी फरमायो उन ॾे ॾिसो। अब हज़रत अबू बकर सिद्दीक़ इन दौर में मोटी ईंदो वाइद करण जे लाइ, नथा ॻाल्हायो। हज़रत उमर फारूक, सोनो उस्मान, हज़रत अली, हसन करीमैन ईंदा।
ये आलमी दा तवा वट अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी गाल करण वाला ये तबलीग जमायत वाला खुदा जो वास्तो तो पंहिंजी आखिरत खे बचाए मौत मथा बैठो मौत का जे को माण्हू न बचो आ दुआ कयो तो शल असां जो खात्मो ईमान ते वॾो फितने जो अगे ॿुधंदा हुआसीं तो माण्हू मस्जिदनि खे ड्राइन हाणे अखियुनि जा ॾिसो अंग्रेज जो ज़मानो हो बर्तानिया जो साम्राज्य आयो सकर में खीर थल के नाले के कॾहिं बलूचिस्तान खे आबाद करण जे लाइ उन सॼे नक्शे में जोड़न जे ॻोठ जी नंढड़ी मस्जिद आई अंग्रेज़नि जो मुआवज़ो वठो मुस्लमान एॾा कमज़ोर हुया जो जोड़े जा पैसा वठी करे ॻोठ ख़ाली करे या अल्लाह जो घर मस्जिद अकेलो छॾियो पर उन वक़्तु हिकिड़ो मर्द कलंदर सरताजुल औलिया कुतुबुल अक़ताब हज़रत मौलाना साईं ताज मोहम्मद अमरोटी रहमतुल्लाह अलैह अंग्रेज सां वहां रोट ऐं उन बुज़ुर्ग जी मेहनत ऐं जदोजहद एतिरो कमाल ॾेखारियो जो अॼु बि उहा मस्जिद उन केनाल जे अंदर दाइम ऐं क़ाइम हाणे वरी ॿुधूं पिया केतिरो तो सुप्रीम कोर्ट जे जज चयो आहे मस्जिद खे ड्राए तो भी 8 ॾींहनि में अरे मुस्लमाननि जो मुल्क जे त सच ॻाल्हायूं त तव्हां बि लड़ो खणी हलिया छा कयूं पोइ तव्हांखे मिठियूं तकरीरूं ॿुधायूं चओ फरमाए तो अमल अज़लम मिम्मन मन मसाजिद अल्लाह कुरान तो फरमाए इन को वडो जालिम केरा जेको अल्लाह जे घर मस्जिदन के ड्राहे उन जज के जालिम क्यों कि ना आदिल क्यों नथो गालाए इन्हनि जजन वट वाटरन जा केस भी हलन था बनिन जा भी हलन था खूनन जा भी हलन था इंसाफ ना है इंसाफ अची करे जज वट अल्लाह जे घर जे लाइ बचो मां कोर्ट में वेसो हिकिड़ो जमायती मिलियो अच्छी ॾाढ़ी सां मूंखे चयो साईं मौलवी साहब 37 साल थिया आहिनि बनी जे वाटर जे केसनि में लोड़े इन हालत में पतो जो जोबन मोकिलाई हाणे पीढ़ी अची पहुती आहे साईं अञा ताईं जज फ़ैसिलो न ॿुधायो अरे तो को वाटर जो केस हलंदो तो मस्जिद जे पुठियां पियो अल्लाह ताला मस्जिद जे हिफाज़त जे लाइ नबी मोकिलींदो केरीदा नथा ॻाल्हायो हज़रत इब्राहिम आयो अची करे बैतुल्लाह जी तामीर कयई वइज़ यरफउ इब्राहीम अलक़वाइद मिनल बैत व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतन मुस्लिमतन लक वारिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना वबअस फीहिम रसूला मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम केरा नबी हज़रत इब्राहिम कुरान तो फरमाए बैतुल्लाह वारी जाए छत ड्रई वई भितूं ड्रई वयूं लेंटर ड्रईयो कुरान तो फरमाए बैतुल्लाह जा बुनियाद ढकजी वया वइज़ यरफउ इब्राहीम अलक़वाइद मिनल बैत अल्लाह ताला फरमायो याद कर मुझा मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल्लाह के बुलंद करण जे लाइ मां पंहिंजा पानड़ा चूंडिया हिकिड़े जो नालो इब्राहीम ॿिए जो नालो इस्माईल